आज़िन वाक़िया आगाह कंदासीं। ईरान में महांगाई ख़िलाफ़ जारी एहतजाज पुरतशद्दुद बणिजी विया आहिनि। मछरल माण्हुनि सरकारी इमारतुनि खे बाहियूं ॾेई छॾियूं आहिनि, जॾहिं त पुलिस जी फायरिंग में 6 शहरी पिणु मारिजी विया आहिनि। केतिरनि ई शहरनि खे गिरफ़्तार बि कयो वियो आहे। ईरानी इख़्तियारनि जो चवणु आहे त कानून हथ में खणंदड़नि खे सख़्तीअ सां मुंहुं ॾिनो वेंदो। ॿिए तरफ़ अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ईरान में सिधी रीति मुदाख़लत जी धमकी ॾींदे चयो आहे त ईरान पुरअमन मुज़ाहिरीन ख़िलाफ़ कार्रवाई कई त अमरीका बचाव लाइ अॻिते ईंदो ऐं अमरीका उन हवाले सां हर तरह तयारु आहे। वरां डोनाल्ड ट्रंप जे बयान ते ईरान जो रद्दमल बि साम्हूं अची वियो आहे। ईरान जे नेशनल सुप्रीम काउंसिल जे सेक्रेटरी अली लारेजानी चयो आहे त ईरान अंदरि एहतजाज में अमरीका मुदाख़लत कई त ख़ितो उन जा नतीजा भोगींदो। अव्हांखे हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त ईरान में महांगाई ख़िलाफ़ जारी एहतजाज पुरतशद्दुद बणिजी विया आहिनि। मछरल माण्हुनि सरकारी इमारतुनि खे बाहियूं ॾेई छॾियूं, जॾहिं त पुलिस जी फायरिंग में 6 शहरी मारिजी विया आहिनि ऐं केतिरनि ई शहरनि खे गिरफ़्तार पिणु कयो वियो आहे। ईरानी इख़्तियारनि जो चवणु आहे त कानून हथ में खणंदड़नि खे सख़्तीअ सां मुंहुं ॾिनो वेंदो। ॿिए तरफ़ अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ईरान में सिधी रीति मुदाख़लत जी धमकी ॾींदे चयो आहे त ईरान पुरअमन मुज़ाहिरीन ख़िलाफ़ कार्रवाई कई त अमरीका बचाव लाइ अॻिते ईंदो ऐं अमरीका उन हवाले सां हर तरह सां तयारु आहे। वरां डोनाल्ड ट्रंप जे बयान ते ईरान जो रद्दमल बि साम्हूं अची वियो आहे। ईरान जे नेशनल सुप्रीम काउंसिल जे सेक्रेटरी अली लारेजानी चयो आहे त ईरान अंदरि एहतजाज में अमरीका मुदाख़लत कई त ख़ितो उन जा नतीजा भोगींदो।